जंगी शाही मामा के ख़बर ॾींदा हलूं। मोहम्मद शफ़ीक़ जोखियो जी रिपोर्ट मुताबिक़ CPDI पाकिस्तान में बजट जी शफ़ाफ़ियत जी सूरत हाल बैनुल अक़वामी बहितरीन तर्ज़ अमल ते चौथीं सालियानी रिपोर्ट जारी करे छॾी। रिपोर्ट में वफ़ाक़ी ऐं सूबाई सतह ते बजट साज़ीअ जे अमल में ख़ामियुनि जी निशानदेही कई वई आहे ऐं बजट तजवीज़ुनि ते शहरी ग्रुपनि, हुकूमती इदारनि ऐं अहम स्टेक होल्डरनि सां वॾे पैमाने ते ख़्यालनि जी ॾे-वठि जो मुतालबो कयो वियो आहे। इन रिपोर्ट जो मक़सदु सिर्फ़ नतीजा पेश करणु नाहे, पर हुकूमतुनि, सिविल सोसाइटी, वॾे पैमाने ते शहरनि जी शिरकत जे वाधारे लाइ हिकु मरकज़ी डिजिटल प्लेटफॉर्म खे बजट जी शिकिल ऐं तफ़सील खे उन अंदाज़ में पेश करण लाइ तरतीब ॾिनो वञे थो त जीअं शहरनि खे बजट सम्झण में आसानी पैदा थिए। हुकूमतुनि खे बजट ठाहिण जे मरहले दौरान मुल्की सतह ते अवामी मुशावरत बशमूल टाउन हॉल मीटिंग वर्कशॉप करण जे आगाज़ खे तरजीह ॾियणु घुरिजे। रिपोर्ट में औरतुनि, अक़लियतुनि, ॿारनि ऐं माज़ूरनि लाइ अलॻि अलॻि बजट एस्टीमेट तयारु करण ऐं जारी करण जो ख़ाको पेश कयो वियो आहे। रिपोर्ट में पाकिस्तान जे शहरनि जी बजट पेश करण जे अमल खे मख़सूस कानून साज़ी या ज़ाब्ते ज़रिए बाक़ायदा ठाहिण ते ज़ोर ॾिनो वियो आहे। CPDI जी रिपोर्ट मुताबिक़ हुकूमतुनि खे बजट जी तफ़सीली एक्सेल ऐं CSV जहिड़ियुनि वॾनि पैमाने ते मशीन ज़रिए पढ़ण जे क़ाबिल फॉर्मेट्स में दस्तियाब हुजणु घुरिजे। उनखां अलावा बजट साज़ीअ जे अमल में शहरनि जी शिरकत खे क़ानूनी तहफ़्फ़ुज़ ॾियणु घुरिजे ऐं हुकूमत जे इदारनि खे बजट साज़ीअ जे अमल खे मुख़्तलिफ़ मरहलनि दौरान शहरनि सां मुशावरत जो पाबंद कयो वञे। ख़ासि तौर ते बजट ठाहिण ऐं उन ते अमल दरामद दौरान पार्लियामेंट जे मेंबरनि जे किरदार खे वधाइणु घुरिजे। CNB जी मेंबरनि तंज़ीम सिंध सुजाग, सोशल वेलफेयर एसोसिएशन ठट्टो, सिटीज़न नेटवर्क फॉर बजट अकाउंटेबिलिटी CCNBA जे ज़ेर एहतमाम शफ़ाफ़ बजट साज़ीअ ते स्टेक होल्डरनि सां डायलॉग जे दौरान चूंडियल नुमाइंदनि, मक़ामी हुकूमत जे नुमाइंदनि, सिविल सोसाइटी तंज़ीमुनि ऐं मीडिया जे नुमाइंदनि सां ॻाल्हाईंदे मोहम्मद इब्राहिम हेजब चयो त गुज़िरियल हिकु ॾहाके खां CPDI पाकिस्तान में बजट साज़ीअ जे अमल खे ज़िले खां वफ़ाक़ी सतह ताईं बहितर करण जे लाइ कमु करे रही आहे त जीअं उन में शफ़ाफ़ियत खे फ़रोग़ ॾेई सघिजे। उन जे नतीजे में पाकिस्तान में बजट जी शफ़ाफ़ियत जी सूरत हाल 2023 ते मुश्तमिल चौथीं रिपोर्ट जारी करे छॾी आहे। हिन रिपोर्ट न फ़क़ति बजट जी शफ़ाफ़ियत जो जाइज़ो वठे थी, पर पाकिस्तान में बजट जे मालूमात जे हुसूल लाइ पाकिस्तान में मालूमात जी रसाई जे क़ानून जे असर जो अंदाज़ो लॻाइण में भी मदद फ़राहम करे थी। हीअ रिपोर्ट तजवीज़ करे थी त बजट खे तेज़ रफ़्तारीअ सां अॻिते वधाइण बजाए उनखे वफ़ाक़ ऐं सूबाई असेंबलियुनि जे फाइनेंस कमेटियुनि ॾांहुं पहिरियां ई मोकिलणु घुरिजे। CPDI जी रिपोर्ट में सभिनी प्लानिंग कमीशन फॉर्म्स PC1 खां PC5 ताईं 5 जे सभिनी फॉर्मनि खे सभिनी वफ़ाक़ी ऐं सूबाई सतहनि ताईं अवाम लाइ मुहैया करण जो बि मुतालबो करे थी। हुन वधीक चयो त रिपोर्ट मुताबिक़ बजट साज़ीअ में शहरनि जी शिरकत, पार्लियामेंट जी निगरानी, पार्लियामेंट में बजट ते बहस जो वक़्तु ऐं मुनसिफ़ानी बजट साज़ीअ ते तवजो ॾियण जी ज़रूरत आहे।